जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु मां मौजूद आहियां कराची आर्ट्स काउंसिल में, जिते गैलरी तैयार थी चुकी आहे। असांजी जेके पोस्टर तव्हां ॾिसी रहिया आहियो, वेशधारी सिंधी ड्रामा फेस्टिवल जेको 19 अगस्त 2026 खां अॼु खां यानी शुरू थी रहियो आहे। रोज़ानो ड्रामो हूंदो, एंट्री बिल्कुलु फ्री आहे। असां सां गॾु आहे कराची आर्ट्स काउंसिल जो प्रेसिडेंट अहमद शाह साहब। सर, क्या कहेंगे आज के थिएटर के वालेकुम सलाम। बहुत ज़बरदस्त फेस्टिवल आज से शुरू कर रहे हैं और हैदर ने और तुमने और बहुत मेहनत की है सारे दोस्तों ने मिलके, और ये बहुत ही शानदार फेस्टिवल है। सारे टॉप आर्टिस्ट इसमें परफॉर्म कर रहे हैं और इसमें ओरिजिनल प्लेज हैं ज़्यादातर या कुछ अडॉप्टेड हैं, और इंशाल्लाह ये बहुत कामयाब होगा। और फिर इस सिलसिला हम हर साल यहाँ भी फेस्टिवल करेंगे और सिंध के कराची के अलावा जो दूसरे सिंध के शहर हैं उनमें भी हम ये फेस्टिवल करेंगे। और आप सबसे मेरी भी दरख्वास्त है कि आप आएँ, अपने कल्चर से आगाह हों, अपने ड्रामे देखें। आपके लिए, आपकी फैमिलीज़ के लिए एंट्री फ्री है। बहुत शुक्रिया। हैदर से भी करवाओ ना। जी जी हाँ, हैदर कादरी असां सां गॾु आहे, जेको अॼु ड्रामो पेश कयो वेंदो। टिक टिक जे हवाले सां ॿुधायो त इहो कहिड़ो ड्रामो आहे, डायरेक्टर, राइटर, एक्टर कहिड़ा कहिड़ा आहिनि? ही ख़ालिद भुट्टो जो लिखियल आहे, लाड़काणे जो राइटर आहे। ऐं हिन में असां पंहिंजे ज़्यादातर कोशिशि कई आहे, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त असांजो जेको सिंध जो टैलेंट आहे, चाहे उहो राइटर हुजे चाहे उहो एक्टर हुजे, त असां उनखे मंज़र आम ते खणी असां ॾेखारियूं त असां वटि ही फ़न आहे। ऐं ख़ालिद भुट्टो तमामु सुठो लिखियो आहे। जीअं अयूब गाद साहब जा मां ड्रामा कंदो आहियां त अयूब गाद साहब जे ड्रामनि में हिकिड़ो कमाल हूंदो आहे। त मुंहिंजी कोशिशि आहे त लाड़काणे या सॼी सिंध में जेके बि असांजा राइटर्स आहिनि त असां उन्हनि खे प्रमोट बि कयूं, ऐं असां पंहिंजी जेका शइ आहे, असांजी क्रिएशन पंहिंजी, त उनखे आर्ट्स काउंसिल ऑफ कराची असां सां ॾाढो सुठो सहकार कयो आहे। अहमद शाह सुठो असां सां सहकार कयो ऐं पहिरियों दफ़ो दिलि खोले असांखे जाइ ॾिनी त तव्हां पंहिंजा थिएटर्स जेके आहिनि, तव्हांजा ड्रामा तव्हां कयो। सो उमेद आहे त तव्हां सिर्फ़ु हाणे तव्हांजी जेको अचणु आहे, तव्हांजो आमद फेस्टिवल जेको आहे उहा उनखे वेशधारी जे नाले सां जेको फेस्टिवल आहे, हिनखे कामयाबु तव्हांखे करिणो आहे। जेके ख़ासि तौर ते असांजा कराची में सिंधी वसंदियूं आहिनि, सिंधी फैमिलीज़ रहनि थियूं, उन्हनि खे अची करे कामयाबु करिणो आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामा आहिनि, जंहिंमें कॉमेडी ड्रामा बि आहिनि, संजीदा ड्रामा बि आहिनि, सबक आमूज़ ड्रामा आहिनि। ऐं जीअं अहमद शाह साहब चयो त असां हर साल ईअं कंदा रहंदासीं। त जेकॾहिं तव्हांजी हिते हाज़िरी यकीनी हूंदी, प्रेज़ेंस हूंदी तव्हांजी, त असां हर साल छा हर 6 महीने बल्कि हर महीने अहिड़ा फेस्टिवल तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। छो जो एंटरटेनमेंट तव्हां ॾिसो त तमामु घटि आहे, ऐं ख़ासि तौर ते माण्हू महांगाई जे करे परेशान आहिनि, हर क़िस्म जे करे। इन जे करे असां कोशिशि कई आहे त माण्हुनि खे थोरो एंटरटेन कयूं। त हैदर कादरी साहब, वॾी महिरबानी, तव्हांजो अॼु ड्रामो बि आहे त उन जी तयारी में लॻा पिया आहियो। अॼु हुननि जो ड्रामो आहे टिक टिक जे नाले सां। जेको पहिरियों ड्रामो पेश कयो वेंदो उहो आहे टिक टिक, ओरिजिनल सिंधी प्ले आहे, जंहिंजो जेको राइटर आहे उहो आहे ख़ालिद भुट्टो साहब, डायरेक्टर हैदर कादरी आहे, पारस मसरूर हिन में आहिनि। 19 अगस्त 2026 ते इहो पेश कयो वेंदो। 20 अगस्त ते गूंगी ड्रामो आहे। गूंगी ड्रामे में तव्हां ज़बरदस्त अदाकार ॾिसी सघंदा आहियो। लाइबा बलोच आहे, उमेर भुट्टो आहे, नादिर हुसैन आहे, अरशद शेख, हिन जो राइटर आहे मुजीब बुर्दी। इहो 20 अगस्त ते। 21 अगस्त ते वरी भले जे नाले सां ड्रामो पेश कयो वेंदो, जंहिंजो डायरेक्टर आहे अली गुलमला, हुन में हैदर कादरी आहे, लाइबा बलोच आहे, ऐं राइटर हिन जो सोराब सुमरो, मां पंहिंजे सिर पाण बीठो आहियां हिते। 21 अगस्त ते इन ई ऑडिटोरियम 2 में इहो ड्रामो पेश कयो वेंदो। 22 तारीख़ ते वरी ड्रामो आहे आर्ट जे नाले सां ही ड्रामो आहे, जंहिंमें तमामु ज़बरदस्त अदाकार कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें नादिर हुसैन आहे, अरशद शेख आहे, उमेर भुट्टो। हिन जी प्ले राइटर आहे यासमीना रज़ा, ऐं डायरेक्टर आहिनि पारस मसरूर साहब। 23 तारीख़ ते वरी असांजो ड्रामो आहे वायूं बताल। हीउ कॉमेडी ड्रामो आहे वायूं बताल जे नाले सां, जंहिंमें वाहिद रज़ा आहे, दानिया अबड़ो आहे, साजिदा सिकंदर आहे, फज़ीलत बेगम, ज़ाकिर शेख आहे, अमजद गुलसूर स्पेशली लाड़काणे खां अचे थो, मूंसां गॾु इहे ड्रामे में हूंदा। कॉमेडी ड्रामो आहे। हिन ड्रामे जो राइटर आहे हमीर ख़ान गाद साहब, ऐं डायरेक्टर मां पाण आहियां सोराब सुमरो। ऐं 28 जे नाले सां बि ड्रामो आहे, जंहिंजो राइटर आहे महमूद दियाब, डायरेक्टर आहिनि अरशद शेख, कास्ट में आहिनि ज़ुबैर बलोच, अख्तर अब्बास। सिंधी थिएटर प्ले आहे 28 जे नाले सां। इहो ड्रामो पेश कयो वेंदो। 24 तारीख़ वरी 25 तारीख़ ते तिरकिनी ॾाकण आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे वाहिद रज़ा साहब, ऐं हिन जो जेको राइटर आहे उस्ताद फ़कीर अयूब गाद साहब आहिनि, ऐं डायरेक्टर आहिनि वाहिद रज़ा। अदाकारनि में आहिनि हैदर कादरी, वाहिद रज़ा, एजाज़ चांडियो, लाइबा बलोच। ऐं आख़िरी ड्रामो जेको आहे 27 अगस्त ते वण वॼाए छॾी। हिन ड्रामे जो जेको राइटर आहे, प्ले राइट, कादिर ख़ान साहब, तव्हां सुञाणींदा हूंदव, बॉलीवुड जो तमामु वॾो एक्टर,
ऐं राइटर डायरेक्टर उनजो लिखियलु ड्रामो आहे ऐं सिंधीअ में ट्रांसलेट करे तव्हांजे साम्हूं पेश कंदा, जंहिंजो नालो आहे वण वॼाए छॾियई। हिन में अदाकार आहिनि अरशद शेख, नादिर हुसैन, उमेर भुट्टो, अली बख्श, अब्दुल फताह, तैमूर खान ऐं जब्बार हुसैन। हिन जा डायरेक्टर आहिनि उमेर भुट्टो। त दोस्तो जेके बि तव्हां सिंधी वसंदी ख़ासि करे सिंधी फैमिलीज़ ॾिसी रहिया आहिनि असांखे, उहे अचो हिन कराची आर्ट्स काउंसिल में अची करे ऐं पंहिंजी हाज़िरी यकीनी बणायो ऐं हिन थिएटर फेस्टिवल खे कामयाबु बणायो। वेस धारी जे नाले सां आहे, एंट्री बिल्कुलु फ्री आहे। रोज़ाना राति जो 8 वॻे 8 ॾींहं पूरो ही फेस्टिवल जारी रहंदो आहे। 19 अगस्त खां शुरू आहे, 27 अगस्त ताईं रोज़ाना हिकु ड्रामो पेश कयो वेंदो राति जो 8 वॻे। तव्हां पहिरियां ईंदव त पहिरियां तव्हांखे सीट मिली वेंदी। जल्दी अचो, रश तमामु घणी आहे, फैमिलीज़ तमामु घणा अचनि पिया, माण्हू अचनि पिया, पुछा कनि पिया, फ़ोन बि कनि पिया। त जेतिरा तव्हां वधीक ईंदो ओतिरो असां वधीक सुठा ड्रामा करे सघंदासीं।